पाकिस्तानी भाइरो अव्हांखे बख़ूबी इल्मु आहे त पाकिस्तान जी तरक़ी में अहम रुकावट करप्शन आहे। बदकिस्मती सां उहा करप्शन अटकल 3 ॾहाकनि खां रुकण जो नालो नथी वठे। इते ख़ुशीअ जी ख़बर उहा आहे त वर्ल्ड बैंक पंहिंजे ॾिनल कर्ज़ जे मनसूबनि में करप्शन खे रोकण लाइ पाकिस्तानी शहरनि जी शिकायत लाइ मुफ़्त कॉल सर्विस सेंटर क़ाइमु करे छॾियो आहे। राब्तो कीअं कजे, फ्री नंबर कहिड़ा आहिनि, उन लाइ असां सां आख़िर ताईं गॾु रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में रहंदड़ भाइरो अव्हां लाइ वर्ल्ड बैंक जी ॻुझी रिपोर्ट खणी आया आहियूं। उते सोशल मीडिया ते वर्ल्ड बैंक जे हिन दस्तावेज़ ते तमामु घणी बहस हली रही आहे, जंहिंमें पाकिस्तान समेत दुनिया जे केतिरे ई मुल्कनि जा मुफ़्त राब्ते जा नंबर जारी कया विया आहिनि। केतिरनि ई माण्हुनि उनखे नए कर्ज़, इमदाद या कंहिं वॾे माली पैकेज सां ॻंढे रहिया आहिनि। पर छा वाक़ई ईअं आहे? अॼु असां अव्हांखे इन दस्तावेज़ जी हक़ीक़त, इन जो मक़सदु ऐं पाकिस्तान लाइ इन जी अहमियत तफ़सील सां ॿुधाईंदासीं। वर्ल्ड बैंक दुनिया जे 170 खां वधीक मुल्कनि लाइ हिकु आलमी कॉन्ट्रैक्ट लिस्ट जारी कई आहे, जंहिंजो मक़सदु माण्हुनि, सरकारी इदारनि, ठेकेदारनि, कंपनियुनि ऐं वर्ल्ड बैंक जे मनसूबनि सां लाॻापियल धुरियुनि खे सिधो संओं वर्ल्ड बैंक सां राब्ते जी सहूलियत फ़राहम करणु आहे। हीअ लिस्ट का नंढे कर्ज़, इमदाद या माली पैकेज जो ऐलान न आहे, पर सिर्फ़ु राब्ते जो सरकारी निज़ाम आहे। हाणे अचो त पाकिस्तान जी ॻाल्हि करियूं। दस्तावेज़ मूजिबि पाकिस्तान लाइ वर्ल्ड वाइड कॉल सर्विस रखियलु आहे। पाकिस्तान मां वर्ल्ड बैंक सां राब्तो करण लाइ पहिरें 00101800000 डायल कयो वेंदो, जंहिंखां पोइ 833 2536 935 नंबर ते राब्तो थी सघंदो। ख़ुशी जी ॻाल्हि उहा आहे त पाकिस्तानियुनि लाइ पंजाबी, उर्दू, अंग्रेज़ी ॿोली जी सहूलियत मौजूदु आहे, पर सिंधी जी ॿोली मौजूदु नाहे। हाणे सुवाल उहो पैदा थिए थो त पाकिस्तान खे हिन सहूलियत जी ज़रूरत छो आहे? पाकिस्तान वर्ल्ड बैंक खां अरबें डॉलरनि जी माली सहकार सां केतिरा ई मनसूबा हलाए रहियो आहे। पाणी, तइलीम, सिहत, रोड, आबियाशी, समाजी तहफ़ुज़ ऐं गुरबत जे ख़ात्मे समेत केतिरा ई प्रोग्राम वर्ल्ड बैंक जे माली मदद सां जारी आहिनि। जेकॾहिं कंहिं मनसूबे में करप्शन, बेज़ाब्तियत फंडनि जी ग़लति इस्तेमालु या अवाम सां नाइंसाफ़ी जा इल्ज़ाम हुजनि, या कंहिं शहरी खे मनसूबनि बाबति सही मालूमात घुरिजे, त अहिड़ी मनसूबे ऐं वर्ल्ड बैंक सां सिधो राब्तो करण लाइ ही हेल्पलाइन अहम किरदार अदा करे सघे थी। इन खां अलावा जेके कंपनियूं या ठेकेदार वर्ल्ड बैंक जे मनसूबनि में हिसो वठनि था, उहे बि हिन मालूमात, शिकायत या रहनुमाई हासिलु करे सघनि था। अफ़सोस सां चवणो पवे थो त पाकिस्तान में केतिरा ई अहिड़ा मनसूबा रहिया आहिनि जिन ते अरबें रुपया ख़र्च थियण बावजूदु नतीजा अवाम जे उमेदनि मुताबिक़ साम्हूं न अची सघिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में वर्ल्ड बैंक जो सिधो राब्ते वारो निज़ाम शफ़ाफ़ियत वधाइण ऐं जवाबदाही खे बहितर बणाइण में मददगार साबित थी सघे थो। हिकु ॿी अहम ॻाल्हि बि ज़हन में रखणु घुरिजे त हीउ दस्तावेज़ न नए कर्ज़ जो ऐलान आहे, न पाकिस्तान लाइ का इमदाद आहे, न ई कंहिं नंढनि सूबनि जी मंज़ूरी। तंहिं करे सोशल मीडिया ते हलंदड़ केतिरनि ई दवाउनि खे हक़ीक़त सम्झण खां अॻु दस्तावेज़ जी अक्सल मक़सद खे सम्झणु ज़रूरी आहे। आख़िर में उहो ई चवंदासीं त पाकिस्तान जे शहरियुनि लाइ ही हिकु मुफ़्त राब्ते जी सहूलियत आहे, जंहिं ज़रिए ज़रूरत पवण ते वर्ल्ड बैंक सां सिधो राब्तो करे सघिजे थो। जेकॾहिं हिन सहूलियत खे सही नमूने इस्तेमालु कयो वञे त उहा शफ़ाफ़ियत, एहतिसाब ऐं अवामी मफ़ाद लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघे थी। जेकॾहिं तव्हांखे ही मालूमात मुफ़ीद लॻे त वीडियो खे ज़रूरु लाइक कजो ऐं शेयर लाज़मी कंदा कयो। ख़ुदा हाफ़िज़।